अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम न्यूज़ टॉक में आऊं आहियां अव्हांजो मेज़बान गाज़ी झंडेर। अॼोके प्रोग्राम जी शुरुआत असां कंदासीं। मुल्क में जनरल इलेक्शंस जी इन्वायरमेंट आहे, समूरे मुल्क में निगरान सेटअप कमु करे पियो। अॼु ताईं इहो सुवालु आहे त इलेक्शंस कॾहिं थींदियूं। हिन हवाले सां वॾे पैमाने ते बहस हले पियो। कुझु पार्टियुनि जी कहिड़ी राय आहे, कुझु पार्टियुनि जी कहिड़ी राय आहे। अञा इहो बि बहस जारी आहे मुल्क में त छा इलेक्शन जी डेट इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जी तरफ़ां ॾिनी वेंदी या सदर पाकिस्तान जे तरफ़ां। अॼु सदर पाकिस्तान आरिफ अलवी साहब 6 नवंबर ते मुल्क में आम चूंडुनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी तजवीज़ पेश कई आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾिहाड़नि खां वठी सदर आरिफ अलवी साहब जे ख़त जो इंतज़ारु कयो पियो वियो। मुख़्तलिफ़ क़िस्म जा अफ़वाह हुआ, ॻाल्हियूं हुयूं, मुख़्तलिफ़ तबसरा हुआ, तजिया हुआ, पर अॼु आख़िरकार सदर आरिफ अलवी साहब जो ख़त मंज़र आम ते अची वियो आहे, जंहिंमें हुन इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे तजवीज़ ॾिनी आहे त 6 नवंबर ते आम चूंडूं करायूं वञनि। पंहिंजे ख़त में सदर लिखियो आहे त वज़ीर आज़म जी एडवाइस ते हुन 9 अगस्त ते असेंबलियूं टोड़ियूं हुयूं। इन करे हू चाहे थो त 90 ॾींहंनि अंदरि मुल्क में आइन मूजिबि इलेक्शन वारे अमल खे शुरू कयो वञे। हिन वारे सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ इस्लामाबाद जो रिपोर्टर ऐं सीनियर सहाफ़ी क़ुर्बान बलोच साहब। बलोच साहब अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम गाज़ी साहब। बलोच साहब, आख़िरकार सदर साहब जो ख़त साम्हूं अची वियो आहे। हफ़्तनि खां वठी हिन ॻाल्हि ते बहस हलियो पिए त सदर साहब डेट ॾींदो या न ॾींदो, उन वटि अख़्तियार आहिनि या न आहिनि। हुन सां मुलाक़ातूं, खोड़ सारा तजिया ऐं पंहिंजो तबसरा हुआ, पर आख़िरकार अची वियो आहे ख़त साम्हूं। तव्हां सम्झो था त इम्प्लीमेंट थींदो? गाज़ी बिल्कुलु वॾी ख़बर आहे। ख़त जेको सदर साहब लिखियो उन में बि उनजी जेका ॿोली आहे उहा हिकु दफ़ो ॿीहर माना जेका आहे उहा माना कमज़ोर हिकिड़ो मौक़ुफ़ उनखे चई सघिजे थो। सदर जेको चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखियो आहे सिकंदर सुल्तान राजा खे, ही सदर जो ॿियो ख़त आहे। उन में हू चवे थो त आम चूंडूं आइन मुताबिक़ 6 नवंबर ते थियणु घुरिजनि। हू हुकुम नथो ॾे, हू इहो नथो चए त चूंडूं 6 नवंबर ते करायूं वञनि। हुननि जी जेका ॿोली आहे, जेको लफ़्ज़ जंहिं नमूने सां हुन इस्तेमालु कयो आहे, चवे थो त आइन जे आर्टिकल 48(5) तहत असेंबली तहलील, क़ौमी असेंबली वज़ीर आज़म जे सिफारिश ते हुन तहलील कई आहे। 99 ॾींहं ते माना 6 नवंबर ते चूंडूं थियणु घुरिजनि। हाणे इहा ॻाल्हि हिकिड़ो त पासो इहो आहे त सदर हुकुम नथो ॾे, सदर प्रपोज़ करे थो, सदर निशानदही करे थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼु सुबुह जो कानून वारी वज़ारत जो बैन सूबाई इजलास थियो। वफ़ाक़ी वज़ीर उनजी सदारत कई, चइनी सूबनि जा कानून वारा वज़ीर उन में शरीक थिया। उन में इहो वाज़े तौर ते सुबुह जो इहो इजलास में फ़ैसिलो कयो वियो त जेको आम चूंडुनि जे हवाले सां तारीख़ जो तयन आहे, उनजो ऐलान आहे, उहो सदर जो अख़्तियार न आहे, चीफ इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहे। उन इजलास में इहो त फ़ैसिलो कयो वियो त चूंडूं हिकिड़े ई ॾींहं ते थींदियूं। इहो बैन सूबाई इजलास में तय थियो ऐं उन खां पोइ सदर खे इहो मैसेज ॾिनो वियो, जंहिंजे जवाब में सदर जो ख़त साम्हूं आयो आहे। हाणे इन में वॾी ॻाल्हि इहा आहे त माना हिकिड़ी धुर PTI जो मौक़िफ़ त रहियो त चूंडूं आइन मुताबिक़ 90 ॾींहंनि में थियणु घुरिजनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी बि इहो मुतालबो त कंदी रही आहे। ऐं हाणे ॾिसणो इहो आहे त जेका सदर जी तजवीज़ आहे त छा पाकिस्तान पीपुल्स पार्टी अॼु ॿीहर उन तजवीज़ जी हिमायत करे थी त चूंडूं 6 नवंबर ते थियणु घुरिजनि। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सिंध जो दौरे खां पोइ पंजाब जे दौरे ते पहुतल आहे। लाहौर में हुनजो हींअर आमद आहे ऐं सुभाणे लाहौर में CEC जो इजलास आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो। बिलावल भुट्टो साहब जो जेको बलोच साहब, बिलावल भुट्टो साहब जो जेको सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि जे दौरे दौरान मौक़िफ़ रहियो आहे, इवन मुल्तान में बि जेका हुन ॻाल्हि ॿोल कई आहे मीडिया सां, हुन में हुन इहो चयो आहे त हू सम्झे थो त खेनि यानी पीपुल्स पार्टी खे ईंदड़ आम चूंडुनि में लेवल प्लेइंग फील्ड न पई मिले ऐं हिकिड़ी पार्टी आहे जेका फरवरी में इलेक्शन्स जी ॻाल्हि करे पई या डेट ॾिए पई। नून लीग तरफ़ हुनजो इशारो आहे। सख़्तु तनक़ीद कंदे बिलावल भुट्टो नज़र अचे पियो नून लीग ते। ऐं बिलावल साहब जेको आसिफ अली ज़रदारी
जे हवाले सां स्टेटमेंट जारी कई हिते सिंध में ठठे में या बदीन में, उहा ज़ेर बहस रही। त पीपुल्स पार्टी तव्हां छा था सम्झो त अञा ताईं पीपुल्स पार्टी इंटरनल पंहिंजे सेटअप में कंफ्यूज़ आहे ऐं ॿिनि स्कूल ऑफ थाट्स में विरहायल आहे? हिकिड़ो स्कूल ऑफ थाट चाहे थो त 90 ॾींहंनि अंदरि इलेक्शन थियणु खपे, ॿियो जेको स्कूल ऑफ थाट आहे ज़रदारी साहब जो, उहो चाहे थो त इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि PDM जी पार्टियुनि सां गॾिजी करे उन्हनि जी मर्ज़ी मूजिबि हलणु खपे ऐं थधे मिज़ाज सां हलणु खपे, जंहिंजो फ़ैसिलो थींदो 14 तारीख़ ते CEC जे इजलास में। बलोच साहब गाज़ी, मां सम्झां थो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे सोच में मुंहिंजे ख़्याल में कोई फ़र्क़ु कोन्हे। ज़ाहिरी तौर ते इहो मौक़ुफ़ अॻूणे सदर जो साम्हूं आयो आहे त भई जेके बि हल्का बंदियूं थियनि ऐं इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जेको चेयरमैन आहे पार्टी जो, उहो इल्ज़ाम थो हणे त लेवल प्लेइंग फील्ड नथी मिले। त पर मुंहिंजे ख़्याल में हींअर ताईं त अहिड़ो को माहौल बि कोन जुड़ियो आहे, कोई पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हवाले सां का रुकावट बि साम्हूं कोन पई अचे जो पाकिस्तान पीपुल्स पार्टी अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम हाणे। पर हाणे हिकिड़ी शइ सम्झण जी ज़रूरत ज़रूरु आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका मुस्लिम लीग नून सां भाईवार रही आहे 15 महीना 16 महीना इक़्तिदार में, उन जा जेके बि उन जो नज़लो जेको क़ौम ते अवाम ते महांगाई जे सूरत में बिजली बिलनि जी महांगाई, तेल जी क़ीमतनि जी महांगाई, डॉलर जी उॾाम, उहे समूरा मामला थिया आहिनि, उन जो जेको नज़लो अवाम ते किरियो आहे। हाणे पाकिस्तान पीपुल्स पार्टी नून लीग खे तनक़ीद जो निशानो बणाए उन्हनि इल्ज़ामनि मां जान छिॾाइण थी चाहे, मुंहिंजे ख़्याल मुताबिक़। बलोच साहब उन हवाले सां बिलावल भुट्टो, बलोच साहब माफ़ु कजो, मां तव्हांजे बार बार तव्हांजी ॻाल्हि जे विच में थो अचां। उन हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वज़ाहत कई आहे त हू इत्तेहादी रहिया आहिनि हुकूमत में, वफ़ाक़ी सरकार में, पर हर पार्टी जंहिं पार्टी वटि जेके जेके मिनिस्ट्रीज़ हुयूं उन्हनि मिनिस्टरनि जी रेस्पॉन्सिबल आहे। पीपुल्स पार्टी उन्हनि मिनिस्टरनि जी जवाबदार हूंदी अवाम वटि जिन मिनिस्ट्रियूं जेके मिनिस्ट्रियूं पीपुल्स पार्टी होल्ड कयूं पई। मजमूई तौर ते पीपुल्स पार्टी या बिलावल भुट्टो साहब ज़िम्मेदारी खणण लाइ तयारु न आहे। फ़ैसिला आहिनि उहे कैबिनेट जा फ़ैसिला हूंदा आहिनि या ECC जा फ़ैसिला हूंदा आहिनि, जिन में तक़रीबन जेके बि हुकूमत धुरियूं इक़्तिदार में हूंदियूं उन्हनि जी नुमाइंदगी हूंदी आहे। जेकॾहिं कैबिनेट जो फ़ैसिलो आहे त पोइ माना सॼी जेके बि धुरियूं इक़्तिदार में आहिनि उन्हनि जो फ़ैसिलो आहे। ECC जा फ़ैसिला बि जहिड़ो कर कैबिनेट जा फ़ैसिला हूंदा आहिनि, छो त ECC जे फ़ैसिले जी तौसीक़ हतमी तौसीक़ वञी कैबिनेट में थींदी आहे। त पोइ हाणे इन मामलनि मां कोई का धुर जेका इक़्तिदार में रही उहो नथी पंहिंजो कंधु कढाए सघे त उहो इन्हनि अमलनि में मुलविस न आहे। हाणे न मञणु उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी जेको कुझु थियो 16 महीननि में उहो उनजे ज़िम्मेवार समूरियूं इत्तेहादी जमातूं। उन खां अॻु में जेकॾहिं तहरीक इंसाफ़ जे दौर में थियो त उन में तहरीक इंसाफ़ सां गॾु ॿियूं जेके जमातूं उन में मुलविस हुयूं इत्तेहाद में हुकूमत में, उहो उनजो सभिनि खे इख़लाक़ी तौर ते उनजी ज़िम्मेवारी खणणु घुरिजे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी वटि हाणे इन हवाले सां राह फरार कोन्हे त पाण उनखे एतिराफ़ करे जेका उन खां ग़लती थी ऐं उन में जेको डिलीवर न करे सघिया या अवाम ते महांगाई जो जेको बोझ किरियो उन में भाईवारी सभिनि खे खणणी पवंदी। बाक़ी हाणे सियासी गेम आहे उहा ज़ाहिर इहा ई वञी थियणी आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ऐं नून लीग खे रस्ता धार थियणा हुया ऐं उन्हनि खे इन्ही बुनियादनि ते पंजाब में माना वोट वठिणो आहे ॿिन्ही धुरनि खे। तंहिं करे इहा सियासी हिकमत अमली सियासी तनक़ीद हिक ॿिए ते उन्हनि खे इहा करणी पवंदी, पर इहो कोई मुंहिंजे ख़्याल में पब्लिक इंट्रस्ट में न पर पंहिंजे ज़्यादती सियासी इंट्रस्ट में इहे धुरियूं ईअं कनि पियूं। बलोच साहब इन हवाले सां PDM जो सरबराह मौलाना फज़ल रहमान बि ज़िम्मेदारी खणण लाइ तयारु न आहे। मौलाना साहब चए थो त हू त हुकूमत या अदम एतमाद जे हक़ में हुआ ई कोन, बल्कि PDM जे सरबराह जी हैसियत में मौलाना साहब जी त इहा राय हुई त असेंबलियुनि मां इस्तीफ़ाऊं ॾेई असेंबलियूं टोड़े छॾिजनि त जीअं इलेक्शन वारे प्रोसेस में अचे तॾो की तहरीक इंसाफ़ जी हुकूमत इत्तेहादिन जो ख़्यालु हुयो त अदम एतमाद जी ज़िद पेश कजे। मतिलबु पीपुल्स पार्टी जो इहो मुतालबो हुयो जंहिंखे PDM जे तरफ़ां मान ॾिनो वियो ऐं बाद में हीउ जेको सॼो बहिरान थियो आहे उन में मौलाना फज़ल रहमान पाण खे ज़िम्मेदार इन समूरी सूरत हाल जो उहो बि करार कोन थो ॾिए। गाज़ी जेकॾहिं सॼे अमल में पाकिस्तान पीपुल्स पार्टी बि ज़िम्मेवार कोन्हे, JUI बि ज़िम्मेवार कोन्हे, पंहिंजो BNP मैंगल वारा चवंदा असां ज़िम्मेवार कोन आहियूं, बाप वारा चवंदा असां ज़िम्मेवार न आहियूं, त पोइ आख़िर ही सॼो अमल कंहिं कयो? माना सॼी तयारी बलोच साहब मतिलबु बुंड करो थी वियो आहे एतमाद वारी
उहा कंहिं कई सिंध हाउस में PTI जा जेके मुनहर मेंबर उन्हनि जूं ख़िदमतूं कंहिं कयूं, उन्हनि ते ख़र्च कंहिं कया, उन्हनि सां कोऑर्डिनेशन, उन्हनि सां लाॻापा, उन्हनि सां मुलाक़ातूं कंहिं कयूं ऐं कैबिनेट में तव्हां इत्तेहादी हुकूमत में शामिल थी मनपसंद जेके वफ़ाक़ी वज़ारतूं त वठो था ऐं उन में जेके उन में फ़ाइदा हासिलु कया विया उहे त अॼुकल्ह इस्लामाबाद में टॉक ऑफ टाउन आहिनि। जीअं जीअं वक़्तु ईंदो त उन्हनि जी जेका वार्ता थी आहे, उन्हनि वार्ता कई आहे गुज़िरियल 16 महीननि में जिन सियासी जमातुनि कैबिनेट जो हिसो हुयूं, उहे मामला बि घणो करे साम्हूं अची वेंदा। हींअर बि उन्हनि जी ज़िक्र फ़िक्र हिते हले पियो त मुंहिंजे ख़्याल में का धुर हिन सॼे अमल खां मुबरक कोन्हे, हिन खां उनखे कंहिंखे छूट हासिलु कोन्हे। जेको बि कुझु हींअर मुल्क जी सूरत हाल आहे उहा PTI हुकूमत जो क़याम खां वठी हींअर ताईं जेके बि प्रोसेस थियो, जेके धुरियूं हुन में मुलविस रहियूं, उन्हनि खे हिन सॼो पंहिंजो बोझ जेको आहे पाण खणणो पवंदो। वॾी महिरबानी अवांजी क़ुर्बान बलोच साहब, अवां तजियो ॾिनो। व्यूअर्स, इलेक्शन्स कॾहिं थींदियूं, अञा इहो सुवालु आहे। अॼु सदर आरिफ अलवी साहब जो ख़त इलेक्शन कमीशन खे जेको लिखियो वियो आहे उहो साम्हूं आयो आहे। अञा बदकिस्मती सां गैर यकीनी वारी सूरत हाल बहरहाल बरक़रार आहे। हींअर वक़्तु थिए पियो ब्रेक जो। ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं प्रोग्राम खे जारी रखंदासीं।